टंडोजाम में ज़रई तहक़ीक़ी इदारे जे मुलाज़िमनि फ़ौती कोटा आर्डर बहाल करण, कच्चनि मुलाज़िमनि जी पगार 40,000 ताईं वधाइण, कच्चनि मुलाज़िमनि खे पको करण, रिहाइशी क्वार्टर तां कब्ज़ा ख़त्म कराए उन्हनि जी मुरमत कराइण समेत टाइम स्केल ॾेई इदारे मां करप्शन ख़त्म करण जो मुतालबो कंदे शुगर कैन सेक्शन खां डायरेक्टर ऑफिस ताईं रैली कढी एहतजाज कयो। उन मौक़े ते अॻवान मुलाज़िमनि मेहरान टीवी सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त मेरा मसला ये है कि मेरे क्वार्टर पर कब्जा किया हुआ है। 1 साल हो गया मेरे नाम पर अलर्ट है। सी टाइप तकरीबन 14 नंबर है इसका, और ये क्वार्टर नज़ीर पुस्सी ने कब्जा किया है, जिसका सदर जो यूनियन का रोशन चन्ना, उसका है ये बंदा। और उसने जो मेरा क्वार्टर कब्जा करके दूसरी पार्टी को बेच दिया, 1 लाख में 1 लाख रुपए लेके उसको बेच दिया है। वो कब्जा छोड़ नहीं आया कि मैंने पुलिस में भी जो है कि एप्लीकेशन दी है, और पुलिस वाले ने भी कोई एक्शन नहीं लिया। तो काफ़ी डी साहब मेरे साथ है और चेयरमैन साहब भी मेरे साथ दे रहे हैं। बहरहाल ये है कि अभी तक उन्होंने कब्जा छोड़ा नहीं है। जो ये एहतजाज सारंगिया यूनिट ऐं मरकज़ तरफ़ां गजल तौर ते रखियो वियो आहे ऐं असांजा मुतालबा आहिनि त गुज़िरियल 40 सालनि खां कचा 9,000 ते कमु कनि पिया। उन्हनि जी पघार जेको गवर्नमेंट जो ऑर्डर आहे 40,000 कई वञे, ऐं असांजा तक़रीबन साल अॻु में 9 माण्हू अपॉइंटमेंट थिया फ़ौती कोटा ते, जंहिंमें जे भाउ मूंसां गॾु वेठो आहे। 9 महीननि खां वीचारा कमु कनि पिया, हिनमहिल ताईं उन्हनि खे पघार जेको आहे कोन कई वई आहे। उन्हनि जी इंतज़ामिया कोन राब्तो कयो आहे। असांजा अहम जेके आहिनि एजेंट आहियूं, उहा अहम एजेंट आहे। पहिरीं त कच्चनि खे पको करण ऐं उन्हनि जो पघार 40,000 कयो वञे, जीअं जेको पंहिंजे सूबे ऐं पंहिंजे मुल्क पाकिस्तान जो ऐलान थियल आहे वज़ीर आज़म जो। उन खां ॿियो नंबर ते असांजा फ़ौती कोटा जा 17, 16, 18, 19, 20, 24 ताईं जेके माण्हू गुज़ारे विया आहिनि उन्हनि जा ऑर्डर कोन पिया थियनि, उन जे लाइ असांजो मुतालबो आहे। टियों असांजो अहम मुतालबो आहे त कानूनी असांजी ज़बून बणिजी वई आहे। हाणे बि असांजे मुलाज़िम जे औलाद जे मथां हिकिड़ो चापड़ किरिया आहिनि, ऐं ॿियो असांजो जेको आहे त उन मां कब्ज़ा जेके कया विया आहिनि उहे ख़ाली कराए असांजे मुलाज़िमनि खे ॾिना वञनि। ऐं चोथों असांजो मुतालबो आहे त इदारे जे अंदरि जेके बि कमु कंदड़ मुलाज़िम आहिनि उन्हनि जूं लिस्टूं हिननि रद्द करे मोकिलियूं, असां कमु कंदो आहे बहाल करे वापसि लिखी ऐं उन्हनि मुलाज़िमनि खे एडजस्ट कयो वञे। साईं अर्ज़ी इहो आहे जो कच्चा मुलाज़िम हिन इदारे जे अंदरि 40 साल, कंहिंखे 25 साल, कंहिंखे 15, कंहिंखे 20, कंहिंखे 15, काफ़ी अरसो थी वियो आहे। नंढड़ा ॿार हुआ जेॾी महिल हिते अची कमाइण ते शुरू थिया, उहे हाणे शादीशुदा उन्हनि जा बच्चा बि नौजवान थिया आहिनि। पर 9,000 पघार हिन टाइम ते बि मौजूदा टाइम ते, छो जो सूबाई सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार जो ऐलान थियल आहे 2023-24 खां त घटि में घटि 40,000 उजरत ॾिनी वञे। पर ही कंहिं बि रीज़न ॼाणाए, ॿियो को रीज़न ॼाणाए हेठि असांखे नथो मिले। फिनांस मां बजट जेका असांजी मंज़ूर थिए थी उहा बि बजट बि असांजी अचे थी, असांखे 9,000 पघार ॾिनी वई हिन टाइम मौजूदा टाइम ते, जंहिंमें असां सॼी ज़िंदगी पीपल्स पार्टी जे पोयां ई असीं उन खे ई साथ ॾिनो, असां उन खे ई वोट कयो आहे। ऐं मोहतरमा शहीद जो इहो चवणो त मुंहिंजे मुलाज़िमनि लाइ रोटी कपिड़ा और मकान, हींअर रोटी कपिड़ा मकान असांखां छीनू थो वञे, उहो ॾिनू नथो वञे पर छीनू वियो आहे। मुंहिंजो वालिद साहब हिन इदारे जे अंदरि कमु कंदो आहे ऐं वालिद साहब जी जॻह ते एप्लीकेशन ॾिनी आहे। मुंहिंजो वालिद साहब 9 तारीख़ 5 महीनो 2024 ते हिन दुनिया मां वफ़ात करे वञी इदारे जे अंदरि ड्यूटी दौरान गुज़ारे वियो। ऐं असां एप्लीकेशन बि हिननि खे डी जी साहब खे फॉरवर्ड करे छॾी आहे, पर उन जे बावजूद बि जॾहिं बि उन्हनि ॾे वञूं था त उहे चवनि था त पहिरीं त सुप्रीम कोर्ट जो मसइलो इशू, उनखां पोइ वरी सुप्रीम कोर्ट जॾहिं हल कयो त उनखां बाद में वरी चवनि त सिंध सेक्रेटेरिएट जो मसइलो आहे। सिंध सेक्रेटेरिएट मां जॾहिं नोटिफिकेशन आयो त उन जे बावजूद वरी चवनि था एडिशनल सेक्रेटरी असांजे करे। हाणे ईअं बाद में असांखे हलाए असांजो मसइलो उते जो उते रहियो पियो आहे। असांजा कागज़ बि डी जी ऑफिस में ई पिया आहिनि, असांजा कागज़ हितां खां अॻिते ई कोन विया आहिनि। मसइलो इहो आहे त असांजो जेको असांजे घर में को खाइण पीअण जो सामान सादो कोन्हे, इन करे असां उन्हनि खे वसवारनि खे, चीफ मिनिस्टर के ऐं सेक्रेटरी साहब के इहा ई पुरज़ोर अपील कंदासीं त असांजा मसइला हल कया वञनि। असां तक़रीबन 15-16 साल खां वठी कमु करे रहिया आहियूं। पहिरीं असां शुगर कैन में हुआसीं, 9,000 ते असांखे हींअर प्रोजेक्ट बायोसेला में रखियो वियो आहे। जेके असां सां गॾु ॿिया ऑफिसर साहिबान आहिनि उन्हनि जो पघार थी वियो आहे, असांजो 8 महीननि खां वठी पघार बंदि आहे। असांखे पघार नथा ॾियनि। असां जेॾी महिल था वञूं चवनि था त बजट न आहे। हाणे हुननि जे लाइ बजट हुई, असांजे लाइ बजट न आहे। हाणे उहो असांखे ख़बर न आहे छा था चवनि।